अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू आहे त सुकून कीअं वठिजे। सुकून बि अल्लाह पाक जी नेमतुनि मां हिकु नेमत आहे। हिकु नंढड़ी मिसाली ॻाल्हि जी शुरूआति कंदासीं त हिकु शख़्स घोड़े ते चढ़ी वञे पियो ऐं हू अचानक सां किरी थो पवे। माण्हू सभु भॼी अची करे हुन शख़्स खे खणंदा या हुन घोड़े खे खणंदा, यकीनन हुन शख़्स खे खणंदा। पर असांजी मिसाल उबती आहे। असीं जेको आहे न सवारी खे खणूं था, सवार खे कोन था खणूं। त ईअं ई सुकून जेको आहे रूह जी ग़िज़ा आहे। पर असीं जिस्म जी ग़िज़ा सम्झी गाॾियुनि बंगलनि में, खाइण पीअण में, ऐशो इशरत में हिन खे ॻोल्हींदा था वठूं। ऐं रूह जेको आहे असांजो सवार आहे ऐं जिस्म जेका आहे हुनजी सवारी आहे। त असीं हमेशह जिस्म जा तक़ाज़ा पूरा कंदा था वठूं ऐं रूह जी ग़िज़ा जेका आहे उहो असांखे कीअं ख़बर पवंदी त छा आहे। असांखे मालूम बि उतां ई थींदो जे हिन रूह खे ख़लकियो आहे, जे हिन जिस्म खे ख़लकियो आहे, जेको असांजो राज़िक़ आहे, असांजो ख़ालिक़ आहे, असांजो मालिक आहे। असीं उन खां पुछूं था त रूह जी ग़िज़ा छा आहे। अल्लाह पाक क़ुर पाक में फरमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अगरि दिलुनि खे सुकून ॾियणु चाहियो था, अगरि ख़ुशि रहणु चाहियो था, अल्लाह जी यादि खां अलावा ॿी कंहिं शइ बि सुकून न मिलंदो। चाहे तव्हां बादशाही तख़्त ते हुजो, चाहे सूली वारे तख़्ते ते हुजो, चाहे रोड राइज़ कार में हुजो, चाहे साइकिल ते हुजो, चाहे जहाज़ में हुजो, चाहे पैदल हुजो, चाहे बंगले में हुजो, चाहे झूपड़ी में हुजो। अगरि जे तव्हांजी दिलि अल्लाह जी यादि सां तरो ताज़ा आहे, अल्लाह पाक तव्हांखे यादि आहे, त तव्हांखे सुकून ई सुकून आहे हर टाइम। जीअं खाइण पीअण गाॾियूं बंगला ही सभु जिस्म जूं ग़िज़ाऊं आहिनि, तीअं रूह जी ग़िज़ा आहे अल्लाह पाक जो ज़िक्र, अल्लाह पाक जी यादि। निमाज़ पढ़णु, रोज़ो रखणु, हज अदा करणु, ज़कात ॾियणु, माफ़ करणु, दरगुज़र करणु, ॿियनि जी बर्दाश्त करणु, सभु कुझु अल्लाह जी रज़ा लाइ ऐं अल्लाह हुन में यादि हुजे त हीअ सभु कुझु हीअ रूह जी ग़िज़ा आहे। जीअं खाइण पीअण जिस्म जी ग़िज़ा आहे त रोज़ो रखणु रूह जी ग़िज़ा आहे, ॻाल्हाइण जिस्म जी ग़िज़ा आहे त चुप रहणु रूह जी ग़िज़ा आहे। हिन वक़्तु असीं हिकु ॿी बि ॻाल्हि जे करे परेशान हूंदा आहियूं त असीं ॿियनि खे पाण सां कंपेयर कंदा आहियूं। कंहिंजी गाॾी ॾिसी, कंहिंजो बंगलो ॾिसी, कंहिंजो घर घाट ॾिसी, कंहिंजो फैक्ट्री दुकान ॾिसी असीं इहो सोचंदा आहियूं त असां वटि छो न आहे। ईअं ई हिकु हदीस में अचे थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां दीन जे मामले में हमेशह पाण मां मथे वारे खे ॾिसिजो ऐं दुनिया जे मामले में पाण खां हेठि वारे खे ॾिसिजो। अगरि जे दीन जे मामले में असीं पाण खां मथे वारे खे ॾिसूं था त असीं गुनाहनि खां परे बचंदासीं। अगरि जे दीन जे मामले में पाण खां हेठि वारे खे ॾिसंदासीं त यार फलाणो नमाज़ नथो पढ़े, आऊं छो पढ़ां। अगरि फलाणो रोज़ो नथो रखे त आऊं छो रोज़ो रखां। अगरि पाण खां मथे वारे खे ॾिसंदासीं त असीं बि करण जी कोशिशि कंदासीं ऐं दुनिया जे मामले में पाण खां मथे वारे खे ॾिसंदासीं त यार फलाणो घर वठी वियो, फैक्ट्री ठारायो, दुकान वठी वियो, कारखानो ठारायो ऐं असां त कुझु बि न ठाहियो। त असां में हिकु त नाशुक्री वधंदी, ॿियो असीं परेशान, स्ट्रेस में, डिप्रेशन में पवंदासीं। ऐं अगरि जे पाण खां हेठे तबिके खे ॾिसंदासीं त असां में शुक्रगुज़ारी पैदा थींदी। या अल्लाह पाक मूंखे 2 टाइम खारायो आहे ऐं हू जेको 2 टाइम पियो खाए। या अल्लाह पाक मूंखे टुटो फुटो दुकान ॾिनो आहे, हुन वीचारे वटि त मज़दूरी खां अलावा कुझु बि न आहे। इन खां ॻाल्हि खे सम्झण लाइ हिकु नंढड़ी मिसाल तव्हांजी ख़िदमत में पेश कंदसि त हिकु बादशाह वटि हिकु बुशीर कमु कंदो हो जेको हर टाइम ख़ुशि रहंदो हो ऐं सभु माण्हू हुनखे ॾिसी परेशान हूंदा हुआ त हीउ हर टाइम कीअं ख़ुशि रही सघे थो। इंसान आहे, कॾहिं ख़ुशि बि हूंदो, कॾहिं परेशान बि हूंदो, पर हू हर टाइम कीअं ख़ुशि थो रहे। त बादशाह खे वज़ीर चयो त हिन खे आऊं हिकिड़े ॾींहं में परेशान करे सघां थो। त बादशाह चयो चलो तूं परेशान कर त असीं ॾिसूं तूं कीअं हिन खे परेशान थो करे। त वज़ीर बादशाह खे वठी राति जे टाइम हुनजे घर जे अॻियां हिकु थैली ते 100 दीनार लिखी ऐं उन में 99 दीनार हणी रखी छॾिया हुनजे दरवाज़े ते ऐं पोइ दरवाज़ो वॼाए पाण लिकी विया। त
पोइ हू आयो ॿाहिरि बुशीर हुन थैली खे ॾिठाई त 100 दीनार लिखियल हुआ ऐं हुनखे अंदरि ॻणियाई त 99 निकिता। त हुन 1 दीनार खे ॻोल्हण लॻो। ॻोल्हे जॾहिं थकियो त घर वञी सभिनी घर वारनि खे वठी उन्हनि समेत अची ॻोल्हाई। हुननि उहा राति हुन 1 दीनार खे ॻोल्हण में गुज़ारे छॾी। सुबुह जो दरबार में वञी उहो बुशीर हुन बादशाह खे परेशान लॻो त बादशाह हुन खां पुछाई त तूं परेशान आहीं, छा ॻाल्हि आहे? हुन जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, राति जे टाइम कंहिं 100 दीनार लिखी मुंहिंजे घर जे अॻियां दस्तक ॾिनी ऐं मूं हुनखे हुन थैली में ॻणियो त 99 निकिता। त मूं ऐं मुंहिंजे घर वारनि सॼी राति हुन 1 दीनार खे ॻोल्हण में गुज़ारी। इन वजह सां न निंड आई ऐं आउं परेशान बि थी वियसि। ऐं पोइ बादशाह हुनखे चवणु लॻो, जॾहिं तो वटि 99 दीनार अची विया हुआ त तो उन्हनि मां इंजॉय छो कोन कयो, उन्हनि मां लुत्फ़ छो न वरिते? तो उन 1 दीनार जे करे सॼी राति न हिकु त जाॻे, ॿियो परेशान रहे, तो उन्हनि मां छो न जेके तोखे मिलिया उन्हनि मां फ़ाइदो वरिते? असांजी बि मिसाल ईअं ई आहे। असां वटि अलाह पाक जूं बेशुमार नेमतूं आहिनि। असां वटि सभ खां वॾी नेमत अलाह पाक जी इहा आहे असां वटि त हिकु त असांखे इंसान पैदा कयईं, मुस्लमान पैदा कयईं, सिहत ॾिनई, घर घाट ॾिनई, दोस्त यार माइट मिट, गाॾियूं बंगला, हर हिकु नेमत सां अलाह पाक असांखे नवाज़ियो। ऐं पोइ असांखे उहा ई नेमत यादि हूंदी आहे, उहा ई शइ यादि हूंदी आहे जेका असां वटि मौजूदु न हूंदी आहे। 99 शयूं हुअण जे बावजूद बि सिर्फ़ु उन हिकु जे पोयां असीं डिप्रेशन में, परेशानी में, बेचैनी में, बेसुकूनी में हूंदा आहियूं। त कोशिशि इहा कजे त जिस्म ऐं रूह जी ग़िज़ा खे बराबरि वरितो वञे ताकी असांखे बेचैनी, बेसुकूनी, स्ट्रेस, डिप्रेशन वग़ैरह खां परे रहूं। अल्लाह पाक मूंखे अव्हांखे बल्कि जमी मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वरी मिलंदासीं इंशाअल्लाह नेक्स्ट हदीस ते।